एक्यूज़ बुरहान चांडो जी ज़मानत वारी जेका दरख़्वास्त हुई उन ते जज साहब जेको आहे सो चीफ जस्टिस खे लिखियो हुयो सिंध हाई कोर्ट खे त तव्हां डिसाइड कयो त पहिरीं इन मैटर ते ओपिनियन अची चुको आहे हाई कोर्ट जो त तव्हां डिसाइड कयो त हिननि खे ॿुधणो आहे हिन ऑनरेबल जज साहब खे ॿुधणो आहे या जेके पहिरियां फ़ैसिलो ॾेई चुका आहिनि उन्हनि खे ॿुधणो आहे त उन ते जेको आहे सो चीफ साहब जो जेको आहे सो इहो कमु थियो त कराची में ॿुधी वेंदी बुरहान जी जेका ज़मानत वारी दरख़्वास्त आहे ऐं अॼु वरी क्यू सरदार चांडो जी ज़मानत जेका जी दरख़्वास्त हुई उन ते बि ऑलरेडी डिसाइड थियल बि आहे ऐं इहो आहे त असां पूरो उमेद आहियूं त ॿिन्हिनि अक्यूज़ जेके आहिनि सरदार चांडो ऐं बुरहान चांडो जी ज़मानत जेको आहे सो रद्द कई वेंदी। सो अॼु जज साहब इहो ई प्रोग्रेस केस में थी त उन्हनि जो जेको अक्यूज़ सरदार चांडियो आहे उनजी ज़मानत वारी दरख़्वास्त ते बि चीफ साहब खे लिखियो आहे त आया की इहो बि केस कराची में हलंदो या हिते ॿुधो वेंदो त पुर उमेद आहियूं इनशा त ॿिन्हिनि अक्यूज़ जी ज़मानत जेका आहे उहा रद्द कई वेंदी ऐं असां हिते ज़ाहिर इंसाफ़ जे लाइ अचूं पिया ऐं इहो आहे त इनशा हाणे अक्यूज़ बुरहान चांडो जी जेका ज़मानत वारी दरख़्वास्त हुन ते कमिंग मंथ जी 4 तारीख़ ते उहा जेको आहे सो कराची में हलंदो ऐं हाणे पुर उमेद आहियूं त हीअ अक्यूज़ सरदार चांडो जी बि उते ई छो त कनेक्टेड केसिस आहिनि त असांजो इन में अदालत जो बि टाइम बचे ऐं असांखे बि ज़ाहिर आहे हिते अचणु मां हमेशह ॿुधायो असांजे लाइ ख़तरे खां ख़ाली न आहे इन जी गवाह मीडिया बि रही आहे ऐं जेको आहे सो असांखे हेयरिंग तां वञण खां बाद में जेको असां ते हमिलो करण जी कोशिशि कई वई असां सां वाक़ियो कराइण जी कोशिशि कई वई त असांजे लाइ ख़तरे खां ख़ाली न आहे अचणु हुननि जी कॉन्स्टिट्यूएंसी खे असां क्रॉस करे अचूं था त असां इहा ई उमेदु रखूं था त असांखे जल्द जल्द इंसाफ़ फराहम। ॾिसो अक्यूज़ बुरहान चांडो जी जेका ज़मानत वारी दरख़्वास्त हुई उन ते पोईं तारीख़ ते लिखियो वियो चीफ साहब खे त तव्हां फ़ैसिलो ॾियो त किथे ॿुधो वेंदो त उहो इहो ई थियो आहे त डिसाइड कराची में थींदो अक्यूज़ बुरहान चांडो जी ऐं अॼु लिखियो वियो आहे चीफ साहब खे अगेन त सरदार चांडो जो बि डिसाइड कयो त हिते हलायो वेंदो ज़मानत वारी दरख़्वास्त या कराची में हलाई वेंदी त पुर उमेद आहियूं इनशा त उते बि इहो ई ऑडर थियणु घुरिजे छो त कनेक्टेड केसिस आहिनि त हाई कोर्ट कराची ॿुधे त बहितर आहे ऐं असां उमेदु रखूं था इंसाफ़ जी। बाक़ी ॿियो इहो ज़रूरु मीडिया जे तसलसल सां मैसेज ॾियणु चाहींदमि त कल्ह सॼी सिंध में जेका खून जी रांदि थी सो इहे शयूं जेके आहिनि सॼी सिंध बि सम्झे थी हिन महिल मुंहिंजो जेको नारो आहे सरदारी निज़ाम नामंज़ूर जो नारो आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी अनफॉर्चुनेटली जेके बि जागीरदार सरदार ज़ुल्म कराइनि था माण्हू माराइनि था कब्ज़ा माफ़िया जेके आहिनि सभई पाकिस्तान पीपल्स पार्टी सां तालुक़ु रखनि था असांजी उन्हनि सां पर्सनल एनिमिटी न आहे मां हमेशह इहा ॻाल्हि क्लियर कई आहे मुंहिंजी काई उन्हनि सां ज़ाती दुश्मनी न आहे पर सिंध सां जेको दुश्मनी कंदो सिंध जी आवाम सां जेको दुश्मनी कंदो जेको सिंध जे बचनि सां दुश्मनी कंदो न्याणियुनि खे दरबदर कंदो असां उन्हनि खे एक्सपोज़ करण लाइ वेठा आहियूं ऐं असां उन्हनि खे